हिते अवांखे ॿुधायूं त शहजादपुर जे पुलिस ट्रेनिंग कॉलेज वेझो 4 पोरियतनि जे घरनि खे बाहि लॻी वई आहे। चुल्हि मां चिणग उथण सबबि बाहि लॻण करे पोरियतनि जे घरनि में पयल लथल सड़ी रख थी वियो। इतलाह ते फायर ब्रिगेड जी गाॾी पहुची बाहि विसाई। मुतासिरनि में रामजी, चन्नो, लालू ऐं लाखो भील शामिल आहिनि। मुतासिरनि पारां वस वारनि खां वाहुर जी अपील कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। शहदादपुर जे पुलिस ट्रेनिंग कॉलेज वेझो चयनि पोरियतनि जे घरनि खे बाहि लॻी वई। चुल्हि मां चिणग उथण सबबि बाहि लॻण करे पोरियतनि जे घरनि में पयल समूरो सामान सड़ी रख थी वियो। इतलाह ते फायर ब्रिगेड जी गाॾी पहुची बाहि विसाई। मुतासिरनि में रामजी, चन्नो, लालू ऐं लाखो भील शामिल आहिनि। मुतासिरनि पारां वस वारनि खां वाहुर जी अपील कई वई आहे। शहदादपुर जे पुलिस ट्रेनिंग कॉलेज वेझो 4 पोरियतनि जे घरनि खे बाहि लॻी वई। चुल्हि मां चिणग उथण सबबि बाहि लॻण करे पोरियतनि जे घरनि में पियल अल तल सड़ी रख थी वियो आहे। इतलाह ते फायर ब्रिगेड जी गाॾी पहुची बाहि विसाई आहे। मुतासिरनि में रामजी, चन्नो, लालू ऐं लाखो भील शामिल आहिनि। मुतासिरनि पारां वस वारनि खां वाहुर जी अपील कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम अब्बास सां। जी गुलाम अब्बास, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, शहदादपुर वेझो पुलिस ट्रेनिंग कॉलेज है, उनजे भरिसां आहे ॻोठ ठिगड़ियो पीर। उते जेको आहे चुल्हि मां उथियल चिणग मां ओचितो घरनि खे बाहि लॻी वई, जंहिं सबबि रामजी भील, चन्नू भील, लाखो भील समेत 4 घर जो उनजो समूरो अलाह तला सड़ी रख थी वियो। मुतासिरीन जो खुलियल आसमान हेठि वेठा आहिनि। मुतासिरीन मुतालबो कयो आहे त असांजी वाह कई वई। जी ठीकु आहे, अवांजी महिरबानी गुलाम अब्बास अपडेट करण लाइ।